अस्सलाम वालेकुम नाज़रीन सिंधियाना न्यूज़ संकट अवया सहाफ़ी गुलाम हुसैन ख़ास के लिए हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट के मेज़बानी प्रेस क्लब में मीडिया जा कानून ऐं रेगुलेशन इख़्लाक़ियात जे मौज़ूअ ते रीजनल जर्नलिस्ट कन्वेंशन मुनक़िद कयो वियो। मुख़्तलिफ़ सियासी क़ौम परस्ती मज़हबी जमायतुनि ऐं इंसानी हक़नि जे नुमाइंदनि पीका एक्ट खे मीडिया जे मथां मार्शल लॉ जो कारो क़ानून क़रार ॾींदे इज़हार राय जी आज़ादी ऐं सहाफ़ियुनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ पीएफयू जे सां सहाफ़ जी आज़ादी वारी तहरीक में हर क़दम ते साथ ॾियण जो ऐलान करे छॾियो। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मेज़बानी हेठि काल्ह हैदराबाद प्रेस क्लब में मीडिया जा कानून रेगुलेशन ऐं इख़्लाक़ियात जे मौज़ूअ ते रीजनल जर्नलिस्ट कन्वेंशन थियो। पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मरकज़ी सदर अफ़ज़ल भट्ट ख़िताब कंदे चयो त पीका एक्ट तहत सहाफ़ियुनि ऐं आम माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाइयूं शुरू कयूं वयूं आहिनि। पीएफयू जी पीका एक्ट में इज़हार राय जी आज़ादी ऐं सहाफ़ती इख़्लाक़ियात वधि मुस्बत तरमीम कराइण लाइ सिंध समेत सॼे मुल्क जे सहाफ़ियुनि, सियासी जमायतुनि, सिविल सोसाइटी समेत वकील बिरादरीअ सां गॾिजाणियूं करे तजवीज़ूं तलब करे रही आहे त जीअं हिन कानून जे ग़लति इस्तेमाल खे रोकण सां गॾु सहाफ़त जी आज़ादी तोड़े सहाफ़ियुनि जे तहफ़्फ़ुज़ खे क़ानूनी तौर ते तहफ़्फ़ुज़ फ़राहम कराए सघिजे। हिन चयो त प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ते पाबंदियूं हयूं वेंदियूं त पोइ उन जे जाइ डिजिटल मीडिया वलारे रही आहे। उन जो माण्हू ग़लति इस्तेमाल कंदे सहाफ़त खे बदनाम करे रहिया आहिनि। पीएफयू जे पहिरें ॾींहं खां पीका एक्ट खे रद्द कयो हो, पर रुॻो पीका एक्ट खे रद्द करे चुप करे घर नाहे विहणो। पीएफयू जे पीका एक्ट ख़िलाफ़ एहतजाज कयो त हुकूमत चवण ते मजबूर थी त असां सहाफ़ियुनि सां पीका एक्ट जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करणु चाहियूं था। पीएफयू जो फ़ैसिलो कयो त सिर्फ़ रद्द करण सां मसइलो हल न थींदो, सिविल सोसाइटीअ सां गॾु वेही पंहिंजो हिकु ड्राफ्ट तयारु कजे ऐं सियासी जमायतुनि आॾो पेश कयूं। मुशावरत जी अॼु शुरूआत आहे, पुॼाणी नाहे थी। असां कंहिं बि सूरत में पीका एक्ट खे तस्लीम न कंदासीं। पीएफयू जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी अरशद अंसारी चयो त हैदराबाद में कन्वेंशन मीडिया लॉज़ में सुधारा आणण लाइ शुरूआत आहे। चयो त सोशल मीडिया बेलगाम घोड़ो आहे जंहिं लाइ रूल्स ऐं रेगुलेशन हुजणु घुरिजनि। असांखे ख़बर हुजणु घुरिजे त इख़्लाक़ियात छा आहे, उन बाबति असां सभिनी खे ख़बर हुजणु घुरिजे। हिन चयो त पीएफयू जे अॻु बि अहिड़े क़ानून खे रद्द करे चुको आहे। ऐवाननि आॾो बि चयो हो त कलम ते पाबंदियूं वारा क़ानून कॾहिं बि क़बूल न कंदासीं। असां अहिड़े क़ानून में बहितर तरमीम करण लाइ तजवीज़ूं गॾु करे रहिया आहियूं। हिन चयो त हुकूमत जेकॾहिं सहाफ़ियुनि जे तजवीज़नि ऐं तरमीमनि खे तस्लीम न कयो त पीएफयू जी पंहिंजी तहरीक जो लाइमल तइ कंदी ऐं रोडनि ते निकिरण जो ऐलान कयो वेंदो। पीएफयू जे मरकज़ी सीनियर नायब सदर ख़ालिद खोखर चयो त पीका कानून सॼे मुल्क जे अवाम खे मुतासिर कंदो। हुकूमत मुख़ालिफ़ या ताक़तवर धुरियुनि जे अवाम दुश्मन क़दमनि ख़िलाफ़ आवाज़ उथाईंदड़नि खे हिन कानून तहत हर सूरत सज़ा ॾियण जी रिथाबंदी कई वई आहे। हिन चयो त सहाफ़ियुनि खे अवाम जो आवाज़ बणिजण खां रोकण जे लाइ पीका एक्ट आंदो वियो आहे। सहाफ़ियुनि ते पाबंदियूं वधायूं वयूं आहिनि। हिन चयो त हिन कन्वेंशन करण जो मक़सदु सियासी जमायतुनि ऐं सिविल सोसाइटी जूं तजवीज़ूं वठी उन जी रोशनी में जदोजहद जो लाइमल जोड़णु आहे। पीएफयू जे सीनियर अॻवान नासिर ज़ैदी चयो त कारनि कानून ख़िलाफ़ सियासी कारकुननि तोड़े सहाफ़ी रोडनि ते एहतजाज कंदा रहिया आहिनि, पर इहो यादि रखणु घुरिजे त जेको कानून जुड़े थो इहो मुल्क जो कानून बणिजी वञे थो। हिन चयो त रीजनल जर्नलिस्ट कन्वेंशन कराइण जो मक़सदु रीजनल सतह ते पीका एक्ट जे करे जेकी सहाफ़ी मुतासिर थी रहिया आहिनि उन्हनि जो मौक़िफ़ ॿुधिजे। हिन चयो त सहाफ़ी ज़िंदा तारीख़ लिखंदो आहे। हिन चयो त सहाफ़ियुनि जे आज़ादीअ लाइ ऐं सहाफ़ियुनि जे मीडिया मथां आज़ादीअ वारे मामले खे खणी असां शहर शहर ऐं ॻोठ ॻोठ वञी रहिया आहियूं। हिन चयो त सहाफ़ियुनि जे आज़ादीअ लाइ जदोजहद जारी रहंदी। हिन चयो त पीका एक्ट खे रद्द कयूं था। पीका एक्ट खे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। पीएफयू जे मरकज़ी अॻवान मज़हर अब्बास चयो त मां हिन कानून खे मीडिया मुख़ालिफ़ कानून सम्झां थो। हिन में कंहिं बि तरमीम करण जी ज़रूरत नाहे। हिन कानून खे वापसि कयो वञे। हिन चयो त हिन मुल्क में जेतिरा बि मीडिया मुख़ालिफ़ कानून ठहिया आहिनि उन्हनि जो मक़सदु त सहाफ़ी इहो लिखे जेको ताक़तवर धुरियूं चाहिनि थियूं। हिन चयो त सहाफ़ियुनि खे त चैलेंज सहाफ़त खां सहाफ़त ते आहे। हिन चयो त इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया ते पाबंदियूं वधाईंदा त डिजिटल मीडिया जाइ वलाराईंदी ऐं प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया खे आज़ादी ॾिनी वञे त डिजिटल मीडिया ते उहे पाण ई कंट्रोल कंदा। इशारो मिलंदो त हटाईंदा। हिन चयो त सहाफ़त जी आज़ादीअ लाइ जदोजहद जारी रहंदी। कामयारे सहाफ़ी पीएफयू जे मरकज़ी अॻवान इक़बाल मला चयो त सिंध बरे संगी जो धरती आहे जिते मज़ाहिमत जनम वठंदी आहे। हिन चयो त सहाफ़ियुनि जी आज़ादीअ वारे कानून लाइ जदोजहद जारी आहे।
सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मुंशी चयो त 77 सालनि खां रियासती हुक्मराननि अवामी ताक़त जो अंदाज़ो लॻाए वरितो आहे। हू ॼाणनि था त कहिड़ा हल्का मज़ामत करे सघनि था। असांजी ॻाल्हि न मञींदा। हिन चयो त ही मुल्क घणक़ौमी मुल्क हुजण करे हिते नस्ली, मज़हबी, क़ौमी ऐं जमहूरी मसइला मौजूद आहिनि। उहे मसइला हुक्मरान तबक़नि जा पैदा कयल आहिनि। हिन चयो त सहाफ़त जे आज़ादीअ लाइ जिदोजहद जारी रहंदी। तरक़ी पसंद पार्टी हर क़दम ते सहाफ़िन सां गॾु आहे। GSN महाल जे चेयरमैन रियाज़ झांझे चयो त पीका एक्ट बुनियादी इंसानी आज़ादियुनि जे ख़िलाफ़ आहे। हिन चयो त अॼु ॾींहं ताईं रियासत रोशनीअ खां डिॼे थी। हिन चयो त सहाफ़िन जे आज़ादीअ वारे कानून लाइ सहाफ़िन सां हर क़दम ते गॾु आहियूं। सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी ईमान रोशनी बुड़ो चयो त पीका एक्ट खे रद्द करियूं था ऐं सहाफ़िन जे इज़हार राय जी आज़ादीअ जी हिमायत कयूं था। हिन चयो त पीका एक्ट कानून खे असां रद्द करियूं था। अवामी तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी नूर अहमद कातियार चयो त पीका एक्ट कानून खे रद्द कयूं था। उन समेत जेके कारा कानून आहिनि उन्हनि समूरनि कानूननि खे ख़तमु कयो वञे। अवामी मर्कज़ पार्टी जे मरकज़ी अॻवान बख़्शल तुरो चयो त पीका एक्ट में ॻाल्हाइण ऐं लिखण ते मुकमल पाबंदी बढ़ी वई आहे। पीका एक्ट खे रद्द करियूं था। GSN क़ौमी महाज़ शहीद बशीर ख़ान कुरैशी जे अॻवान डॉक्टर नियाज़ करानी चयो त पीका एक्ट ख़िलाफ़ सहाफ़िन जी जिदोजहद में साणनि हर क़दम ते गॾु आहियूं। हिन चयो त सहाफ़िन जे तरफ़ां जेका बि जिदोजहद हलंदी असां साणनि गॾु आहियूं। जमायत इस्लामी सिंध जे अमीर हाफ़िज़ ताहिर मजीद चयो त मज़लूमनि जो आवाज़ बणिजंदड़ सहाफ़ी हाणे पाण मज़लूम थी विया आहिनि। आज़ाद सहाफ़त ख़तम थी वई आहे। हिन चयो त सहाफ़िन जे आज़ादीअ वारी जेका जिदोजहद आहे सहाफ़िन सां हर क़दम ते गॾु आहियूं। कन्वेंशन खे PFU जे मरकज़ी असिस्टेंट सेक्रेटरी जावेद असगर चौधरी ख़िताब कंदे चयो त पीका एक्ट खे रद्द करे चुका आहियूं ऐं पीका एक्ट खे हींअर बि रद्द करियूं था। नेशनल पार्टी सिंध जे सदर कामरेड ताजमरी चयो त पीका एक्ट समेत ॿिया केतिरा ई कानून पोरियत ऐं मज़लूम क़ौमुनि जो आवाज़ दॿाइण जे लाइ जोड़िया विया आहिनि। पीका एक्ट खे रद्द कयूं था। सहाफ़िन सां हर क़दम ते गॾु हूंदासीं। HRCP जे अॻवान गुफ़राना आराई चयो त पीका एक्ट जे करे HRCP जा ख़दशा आहिनि त तहक़ीक़ाती सहाफ़त ते पाबंदी लॻंदी। हुकूमत मुख़ालिफ़ हर ख़बर खे आसानीअ सां ग़लति ऐं कूड़ो करार ॾिनो वेंदो। उन करे असां सम्झूं था त पीका एक्ट खे बिना देर मुअतल कयो वञे। सहाफ़िन ऐं इंसानी हक़नि जे कारकुननि जे तहफ़ुज़ खे यकीनी बणायो वञे। वुमेन एक्शन फोरम जे अॻवान हुसैन मुस्तद शाह चयो त पीका एक्ट आमरनि जो जोड़ियल कानून आहे। अहिड़ा कानून इंसान खां आज़ादी खसीनि था। पीका एक्ट कानून खे रद्द करियूं था। कन्वेंशन खे कम्युनिटी डेवलपमेंट फाउंडेशन जे सदर जान ओडाणो, HUG जे सदर वसीम खान, जनरल सेक्रेटरी ॼाम फरीद लाको बि ख़िताब कयो। जॾहिं त सीनियर सहाफ़ी जयप्रकाश मोराणी मीडिया कानून बाबति ॼाण ॾिनी। तकरीब में PFU जे मरकज़ी अॻवान लाला रहमान समूह, हैदराबाद प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी अशोक शर्मा, HUG जे अॻवान मंसूर मरीज, जानी ख़ासकेली समेत सहाफ़िन जे वॾे अंग प्रोग्राम में शिरकत कई। गुलाम हुसैन ख़ासकेली, सिंधिया न्यूज़, हैदराबाद।